नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे टिंडोआदम मां ख़बर ॾींदा हलूं त टिंडोआदम जे मोहम्मदी गार्डन में उॾेरो लाल वेलफेयर जे सहकार सां बाबा राजकुमार पारां ग़रीब मुस्तहिक 250 जोड़न जी इजतमाही शादियूं करायूं वयूं आहिनि, जंहिंमें मुस्लिम मज़हब जे 100 जोड़न जो निकाह इस्लामी शरह मुताबिक़ कयो वियो आहे। निकाह कंदड़ जोड़े खे 1 लख रुपए जो सामान ॾेज जे तौर ते ॾिनो वियो। इन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ही अलहमदुलिल्लाह 8 साल खां प्रोग्राम थी रहियो आहे। ही बग़ैर कंहिं मज़हबी ऐं कंहिं इख़्तिलाफ़ी शिकल जे इंसानियत जे हिसाब सां, इंसानियत जी हमदर्दी जे लिहाज़ सां कयो वियो आहे। मुस्लिम कम्यूनिटी जो जेको प्रोग्राम आहे उहो मुस्लिमनि जे लाइ अलहदा शरई हिसाब सां कयो वियो आहे ऐं ग़ैर मुस्लिम जेके आहिनि उन्हनि जे लाइ अलहदा कयो वियो आहे। हुननि जी नज़र ऐं हुननि जी जेका महिनत आहे उहा हिकिड़ी इंसानियत जी ख़िदमत जे हवाले सां आहे। असांजे नज़रुनि में जेको अचे थो, असां दुआ था करियूं त अल्लाह तबारक व तआला हुननि खे अञा मज़ीद ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असर ही जेको ॾेज वग़ैरह ॾिनो वञे थो, इहो मुस्लिम ऐं नान मुस्लिम ॿिन्ही जे तरफ़ां ॾिनो वञे थो। जेके इंसानियत जे हवाले सां जेके उहे ख़ानदान आहिनि जेके ॾाज जे करे, गुरबत जे करे पंहिंजूं नियाणियूं नथा उथारे सघनि, उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे सा ख़राब थी रही आहे, या वरी जेको आहे के मर्द अहिड़ा आहिनि जेके वीचारा नथा शादी करे सघनि, उन हवाले सां हुननि पंहिंजे जेका बि हुननि जी डोनेशन थिए थी उन जे मुताबिक़ उहे कनि था। हालांकि शरई हिसाब सां त ॾेज जी का अहमियत न आहे, सिर्फ़ु निकाह ई आहे, पर ही असांजे मुआशरे जे अंदरि अहिड़ियूं हिकिड़ियूं रस्मूं अची वियूं आहिनि जंहिंजे करे माण्हू उन में मजबूर थी चुका आहिनि। उन्हनि खे रस्मुनि मां कढण जे करे इहा कोशिशि कई वई आहे। जी हा सर, उन्हनि जे लाइ खाधे पीते जे लाइ बि बंदोबस्तु कयो वियो रिफ्रेशमेंट जो, ऐं उन्हनि जे जहेज़ जो बि, उन्हनि जे निकाह जो बि हर कम्यूनिटी जो पंहिंजे पंहिंजे उसूलनि ऐं तरीक़नि मुताबिक़ कयो वियो आहे। कोरी अल्लाह शुक्र आहे, सही आहे, सभु सुठो आहे। छा चवंदा हिन हवाले सां जेको शादी थिए पई, कीअं थो लॻे तव्हांखे, कहिड़ी ख़ुशी आहे? अल्लाह शुक्र, सही आहे, सुठो मौला सां ॾिठो। दुआ घुरंदासीं, ग़रीबनि जी मदद कई अथसि, महिरबानी वॾी संधी। बसि हाणे जेको मिले त पोइ हाणे ख़बर पएसि, हाणे पहिरीं चकर आहियूं। हा बसि असां कुंभताड़ो आहे, बसि असांखे सही पियो लॻे तॾहिं त आया आहियूं। हा मंडप सुठो आहे। राजकुमार वॾी दुआऊं घुरंदासीं, छा कंदासीं जी। चङी तरह सां ॾिसूं पिया, ख़ुशी आहे असांखे, तव्हां ग़रीबनि जी शादी था करायो, असांखे वॾी ख़ुशी आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह कंदो त अञा तव्हां ग़रीबनि जी शादी कराए छॾींदो। माशाल्लाह बिल्कुलु अच्छो आहे। ॾिसूं पिया असां सभिनी मुस्लमान भाउरनि जी शादियूं थियनि पियूं, हिन शादी हाल खे अल्लाह कामयाबु करे असांखे बहितरीनु ख़ुशी थिए थी त इहे शादियूं असांजी थियनि थियूं। ऐं सभिनी जंहिंजी बि फैमिली हिते आहिनि, अल्लाह सभिनी खे ख़ुशि रखे। असां सभिनी खे मुबारकबाद ॾींदासीं। हिते जेके बि आहिनि DIG साहिबु आहे, जेके बि आहिनि असांजी मदद कनि पिया, ख़िदमत कनि पिया, अल्लाह उन्हनि खे ख़ुशि कनि, आबाद रखे। माशाल्लाह सही आहे, जी हा, थियणु खपनि, सही आहे। नालो अब्दुल मजीद, मक़सूद रहंदा का। अच्छा, कीअं थो लॻे इहो राजकुमारी जो मंडप सजायो आहे, तव्हांजी शादी थिए पई, तव्हां छा कंदा आहियो, ग़रीब माण्हू आहियो? तमामु बहितरीनु, असां मज़दूर माण्हुनि जी ख़ुशी आहे हिकिड़ी, हिन हाल खे बहितरीनु तरह सम्झूं पिया, ख़ुशी आहे असांखे दिलि सां। सही आहे। राजकुमार जे लाइ छा चवंदा, राजकुमारी जो मंडप मचायो? राजकुमार खे असां भलीकार चऊं था, राजकुमार ते ख़ुशी जे मौक़े ते शहर मज़दूर चिंगी हलाईंदा आहियूं। सही आहे, फर्स्ट क्लास, ॾाढो वणे पई, फर्स्ट क्लास। चवंदा ॾाढो भलो कयो, सुठो आहे। हुकूमत चवंदा अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि जेको ग़रीबनि जी मदद कंदा, हेॾा फर्स्ट क्लास। सदापुर सही पियो थिए, अल्हम्दुलिल्लाह। बसि अल्लाह साईं हिमत ॾींदनि। माशाल्लाह ॾाढो सुठो फंक्शन आहे, सुठे तरीक़े जो, ऐं जेको ग़रीबनि खे ॾियनि था कनि था, इहो तमामु सुठो बहितरीनु आहे। असांखे माशाल्लाह सुठो पियो लॻे। असांजा माइट सभु ग़रीब आहिनि, असांखे हींअर सुठो पियो लॻे। असां मोहम्मद आलम ॾेरे ॻोठा आहियूं। तव्हांजे घर में जेको आहे अहिड़ी गुंजाइश न हुई, मतिलबु असां सभु ग़रीब हुआसीं न, शायदि असांजी गुंजाइश एतिरी कान हुई असांखे, तॾहिं लाइ असांखे माशाल्लाह असांजी ख़ुशी ॾींहुं असांखे ख़ुशी आहे। माशाल्लाह तमामु सही पियो लॻे, असीं ग़रीब आहियूं, असांजी मदद कई अथऊं, वॾी ख़ुशी आहे। माशाल्लाह पाण सही।
मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।